नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरतुल अनाम आयत नंबर 91 खां वठी 94 ताईं। रुकू नंबर आहे 11। तर्जुमो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वमा ऐं न क़दरुल्लाह क़दर कई उन्हनि अल्लाह ताला जी हक़ क़दर ही जहिड़ो हक़ हो उन जी क़दर करण जो। इज़ जॾहिं क़ालू चवण लॻा उन्हनि चयो मा न अज़लल्लाहु नाज़िल कई अल्लाह ताला अला बशरिन मथां कंहिं इंसान जे मिन शइइन कुझु बि। कुल इन्हनि खे चओ मन अज़लल किताब कंहिं नाज़िल कई किताब अल्लज़ी उहा जेका जाअ बिही मूसा आयो जंहिंसां गॾु मूसा या आंदी जेका मूसा अलैहिस्सलाम नूरन जेका नूर हुई व हुदन लिन्नासी ऐं हिदायत हुई माण्हुनि जे लाइ। तजअलूनहु तव्हां ठाहे छॾियो उनखे क़रातीस कुझु वर्का यानी पेपरनि में पननि में कुझु पननि में। तुबदूनहा जेके ज़ाहिर कयो थो तव्हां या तव्हां उन्हनि खे ज़ाहिर कयो था। व तुख़फ़ून ऐं तव्हीं लिकाए छॾियो था कसीरन घणो तादाद उन जो। व उल्लिमतुम ऐं तव्हांखे सेखारियो वियो मालम जेको न तालमू तव्हां ॼाणंदा हुआ अंतुम तव्हां वला ऐं नाही आबाउकुम तव्हांजा वॾा या आबाउ अजदाद। कुलिल्लाहु चओ अल्लाह ताला ही आहे। सुम पोइ ज़रहुम छॾे ॾियो इन्हनि खे फ़ी ख़ौदिहिम इन्हनि जी मशग़ूलिन में यलअबून खेॾंदा रहनि। वहादा किताबुन अंज़लनाहु ऐं हीअ किताब यानी क़ुरान नाज़िल कयो असां इनखे मुबारकुन मुबारक आहे। मुसद्दिक़ुल्लज़ी तस्दीक़ करण वारी उन जी जेके बैन यदैहि इन खां पहिरीं हुयूं यानी पहिरियुनि किताबनि जी तस्दीक़ करण वारी। वलितुंज़िर उम्मल क़ुरा ऐं ताके तव्हां ढेॼारियो बस्ती वारनि यानी मके में जेके रहंदड़ आहिनि रहाइशी उम्मुल क़ुरा जा। उम्मुल क़ुरा यानी मके खे चवंदा ताके तव्हां इनखे ढेॼारियो उम्मुल क़ुरा वारनि खे। वमन होलहा ऐं जेके इन जे इर्द गिर्द आहिनि। वल्लज़ीन ऐं उहे माण्हू जेके युमिनून ईमान आणीनि था बिल आख़िरती आख़िरत ते युमिनून बिही उहे ईमान आणींदा इन ते। वहुम ऐं उहे ई अला सलातिहिम पंहिंजी नमाज़ुनि जे या पंहिंजी नमाज़ुनि जी युहाफ़िज़ून हिफ़ाज़त करण वारा आहिनि। वमन अज़लमु मिम्मन इफ़्तरा वमन ऐं केरु आहे अज़लमु वॾो ज़ालिम मिम्मन इफ़्तरा उनखां जेको घड़े या ॿधे अलाही अल्लाह ताला जे मथां कदिबन कूड़। औ क़ाल या उहो चवे ऊहीअ मूं ॾांहुं बि वही कई वञे थी इलैया मुंहिंजी तरफ़ वलम ऐं हालांकि न यूह वही कई वई इलही उन जे मथां शैउन कुझु बि। वमन क़ाल ऐं जेको जंहिं इहो चयो सउंज़िल अन क़रीब आउं बि नाज़िल कंदसि मिस्ल मानिंद इन जहिड़ो ई अंज़लल्लाहु जेको नाज़िल कयो अल्लाह ताला। वलो ऐं काश के तरह तव्हां ॾिसो इज़ जॾहिं ज़ालिमून जॾहिं ज़ालिम फ़ी ग़मरातिल मौती जॾहिं हूंदा मौत जी सख़्तियुनि में। अलमौती मौत जी सख़्तियुनि ग़मरात सख़्ती अलमौत मौत जी। वल मलाइकतु ऐं फ़रिश्ता बासितू फैलायल हूंदा हुननि यानी डिघा कया हूंदा ऐदीहिम पंहिंजा हथ अख़रिजू चवंदा उन्हनि खे त कढो तव्हां हाणे अनफुसकुम पंहिंजी जानिन खे। अल-यौम तुजज़ौन अॼु जे ॾींहुं तव्हांखे ॾिनो वेंदो अज़ाबल हूनी अज़ाब जेको रुसवाई वारो या ज़लील करण वारो बिमा बवजह उन जे कुतुम जेके हुआ तव्हां तक़ूलून चवंदा अल्लाही अल्लाह ताला जे लाइ अल्लाह ताला जे मथां ग़ैरल हक़
बग़ैर कंहिं हक़ जे यानी नाहक़ जेकियूं ॻाल्हियूं तव्हां अलाह जे मथां कंदा हुआ। वकुंतुम ऐं हुआ तव्हां अन आयात ही हुन जी आयात जो या हुन जी आयात खां तस्तकबिरून तकबुर कंदा। वलक़द ऐं अलबत्ता बिलाशुबा या ऐं यकीनन जितुमोना अची विया तव्हीं फ़ुरादा अकेला अकेला कमा जहिड़ी तरह ख़लक़नाकुम पैदा कयो असां तव्हांखे अव्वल मर्रतिन पहिरियों दफ़ा व तरक़तुम ऐं तव्हीं छॾे आया मां जेको कुझु ख़व्वलनाकुम ॾिनो असां तव्हांखे मां ख़व्वलनाकुम जेको अता कयो असां तव्हांखे वराअ ज़ुहूरिकुम पोयां पंहिंजी पुश्तुनि या पुश्तुनि जे यानी पुठनि जे यानी अलाह ताला इंसान मरण खां पोइ जेको कुझु हूंदो आहे सो पोयां ई छॾे वेंदो आहे। त अलाह ताला फ़रमाए रहिया आहिनि त जेको अता कयो उहो तव्हीं पोयां ई छॾे आया। ममा ऐं न नरा असीं ॾिसूं था माकुम तव्हां सां गॾु शुफ़आअकुम तव्हांजा सिफ़ारिशी अल्लदीन ज़अमतुम उहे जिन जे बारे में तव्हांखे गुमान हो अन्नहुम बेशक उहे फ़ीकुम शुरकाउ तव्हां सां हूंदा उहे शरीक लक़द अलबत्ता तहक़ीक़ तक़त्तअ बैनकुम मुनक़ता थी विया तव्हां जे विच में वदल ऐं गुम थी विया अनकुम तव्हां खां मां जेके कुंतुम हुआ तव्हीं तज़उमून जिन जे बारे में तव्हीं गुमान कंदा यानी जेके तव्हां अलाह जा शरीक ठहिराया जिन जे बारे में तव्हां गुमान कयो जेके तव्हां सां सिफ़ारिशी जेके तव्हां गुमान कयो त उहे हिते तव्हांजी मदद कंदा से सभु तव्हां खां मुनक़ता थी वियो। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अल्ला इलाहा इल्ला अंत अस्तग़फिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।